बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त पीर साईं पघारे जे हुकुम ते संदनि जे लखनि जे तादाद में मुरीदनि पंहिंजी मस्जिदुनि ऐं घरनि में करोड़नि जे तादाद में आज़ानियूं ॾिनियूं ऐं अल्लाह अकबर जी सदा खे बुलंद कयो ऐं कोरोना वायरस खां बचा जे लाइ दुआऊं घुरियूं। संदनि जे उन आज़ान ॾियण जे हुकुम जी शरई हैसियत छा आहे? वीडियो मुकमल ॿुधण खां पहिरीं अव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल मोहम्मद सिद्दीक़ सिंधी सिकंदरी के सब्सक्राइब कंदा त जीअं अव्हांखे असांजी हर वीडियो मिली सघे। अल मुजमुल कबीर जिल्द नंबर 1 सिफ़ो नंबर 257 मतबूआ अल मकतबतुल फैसलिया बेरूत हदीस नंबर 746 में हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इज़ा अज़न फ़ी क़रियतिन आमनहु अल्लाहु मिन अज़ाबिही फ़ी ज़ालिकल यौम। तर्जुमो, जॾहिं कंहिं ॻोठ में अज़ान ॾिनी वञे त अल्लाह ताला उन ॾींहुं उन्हनि खे पंहिंजे अज़ाब खां अमन अता फ़रमाईंदो आहे। वबा जे ज़माने में अज़ान ॾियणु हिकु मुस्ताहब कमु आहे। फ़तवा रिज़विया जिल्द नंबर 5 सिफ़ो नंबर 370 मतबूआ रज़ा फाउंडेशन लाहौर फ़क़ीह अजल मुहक़िक़ बेबदल इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बेरेलवी रहमतुल्लाह अलैह लिखनि था त वबा जे ज़माने में अज़ान ॾियणु मुस्तहब आहे, छो त उन वबा जे सबबु माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास फैलियल हूंदो आहे, जिन जे करे माण्हू परेशान ऐं घबराहट जो शिकार नज़र ईंदा आहिनि। अहिड़नि हालतुनि में अज़ान सुकून क़ल्ब ऐं ख़ौफ़ ऐं हिरास खे ख़तमु करण जो सबबु आहे। हिलियतुल औलिया जिल्द नंबर 2 सिफ़ो नंबर 107 मतबूआ दारुल कुतुबुल अरबिया बेरूत हदीस नंबर 299 में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, नज़ल आदम बिल हिंद फस्तवश फनज़ल जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम फनादा बिल अज़ान। जॾहिं आदम अलैहिस्सलाम जन्नत खां हिंदुस्तान में लथा त उन्हनि खे घबराहट थी त जिब्रील अलैहिस्सलाम लही करे आज़ान ॾिनी। उन खां अलावा मिरक़ातुल मफ़ाती शरह मिशकातुल मसाबी जिल्द नंबर 2 सिफ़ो नंबर 149 मतबूआ मकतबा इमदादिया मुल्तान हज़रत सैयदना अली मुर्तज़ा करमुल्लाहु तआला वजहुल करीम खां रिवायत आहे त फरमाए थो त क़ाल रअ नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हुसैनन फ़क़ाल या इब्न अबी तालिबिन इन्नी अराका हुसैनन फमुर बाद अहलिका युअज़्ज़िनु फ़ी उज़निका फ़इन्नहु दरउल हम। तर्जुमो, हज़रत अली फरमाइनि था त मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़मगीन ॾिठो त इरशाद फरमायूं त ए अली, मां तोखे ग़मगीन ॾिसां थो। पंहिंजे कंहिं घर वारे खे चयो त तुंहिंजे कन में आज़ान चवे, बेशक आज़ान ग़म ऐं परेशानी खे ख़तमु थो करे। इन करे मुस्लमान खे घुरिजे त जिते ॿियूं एहतियाती तदबीरूं इख़्तियार करनि था उते पंहिंजे घरनि में ज़रूरु आज़ान ॾियनि ऐं अल्लाह जी रहमत में कामिल यकीन रखनि। इंशाअल्लाह हर क़िस्म जी वबा खां हिफ़ाज़त थींदी ऐं ख़ौफ़ ऐं घबराहट दूर थींदी ऐं अल्लाह करीम जल जलालहू अमन नसीब फरमाईंदो। इहो असांजे बुज़ुर्गान दीन और उलमा जो तरीक़ो रहियो आहे, जो हुननि वबा जे टाइम ते पंहिंजे ॻोठनि ऐं पंहिंजे मस्जिदुनि में आज़ान ॾियाराई आहे। ख़ुदा ताला खां दुआ आहे त अल्लाह करीम पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं महबूब मुर्शिद मुरबी हज़रत पीर साईं पघारे जे सदके समूरी इंसानियत खे हर क़िस्म जी मुसीबत खां बचाए ऐं हिदायत नसीब फरमाए। ऐं आख़िर में अव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं असांजी हर वीडियो अव्हांखे मिली सघे। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। खुदा हाफ़िज़। सदका जारिया सम्झी सवाब जी नीयत सां हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर कंदा त जीअं हर माण्हू हिन खां फ़ाइदो वठी सघे। पंहिंजे घरनि जी चइनी कुंडुनि में ऐं घर जे छत जे मथां ज़रूरु आज़ान ॾियाराईंदा त जीअं अल्लाह ताला पंहिंजे ज़िक्र जे सदके में पंहिंजे पाक इस्म जी बरकत जे सदके में तव्हां असांखे ज़रूरु अमन अता फ़रमाईंदो। वधि खां वधि हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा। अव्हांजी महिरबानी। जज़ाकल्लाह।